नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो खां ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻ अछड़ो थर जे ॻोठ लधोर में पाणी जी सहूलत खां महरूम है, जिथे ज़िंदगी जीअण जंजाल बणियल है, जिथे बरसात जे पाणी खे टांकनि में गॾु कयो वञे थो, जंहिंखे पीअण जे लाइ इस्तेमालु कयो वञे थो, जेको पाणी इस्तेमालु करण सां मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठनि थियूं, जंहिंजे करे अछड़े थर जे माण्हुनि जा हथ ऐं पेरनि जूं हॾियूं फिरी वञनि थियूं। इन्हनि आला इख़्तियारनि सां नोटिस वठण जी घुर कई है त असांखे पाणी जी नेमत सां महरूम न रखियो वञे, असांखे मिठे पाणी जी लाइन ॾिनी वञे, जीअं असीं पंहिंजी ज़िंदगी आसानी सां गुज़ारे सघूं। असांजा जेके बि ॿार आहिनि हिते पाणी जी जो उनखे तकलीफ़ूं आहिनि ऐं उन्हनि गोॾनि में सूरु आहे ऐं पुठनि में उहे हलियो कोन था सघनि, कमज़ोर छाजे करे असां वटि पाणी जी वॾे में वॾी तकलीफ़ आहे, जंहिंजे करे असां वटि खारो पाणी आहे जेको माल बि नथो पीओ सघे। ऐं ॿियो असां वटि 5-6 महीना थिया 7 जहिड़ो करे नलको एडज़ोनारा हणी विया आहिनि, उहो बि खारो पाणी आहे। महिरबानी करे असां सां पाणी जी महिरबानी थिए, मिठे जी जे थिए त असीं हितां खां 3-4 कोन ते पाणी आणियूं था, पुठनि जे ज़रिए ऐं पखालनि जे ज़रिए। सही मसइलो इहो आहे त पाणी खारो आहे, बिल्कुलु हिते टांकनि जो पाणी इस्तेमालु कयूं था, पीऊं था। ॿियो असां खां हितां 3 मील पाणी परते आहे मिठो, उहो उतां खां आणियूं था। माल ई पाणी पीए थो, माण्हुनि जी पीअण जे लाइ ख़राबु पाणी, बीमारी वग़ैरह त पी माण्हू कोन थो, छो त फिको पाणी पीअण में अहिड़ो किनो ईंदो आहे जो माण्हू खे मानी खाई पीअंदो त भर्ती थींदी आहे, जेकॾहिं घणो त हुनखे वणंदो ई कोन को। अहिड़ी मिसाल जो ई पाणी आहे। बदन में सूरु रहंदो आहे, गोॾनि में सूरु रहंदो आहे, ठीकु आहे न सही। अहिड़े हिसाब सां जेको माण्हुनि सां भर्ती बि थींदी आहे ऐं खाधे पीते में हाजमो कोन सही थींदो आहे, इन जे लाइ अहिड़ो पाणी जो ज़ाइक़ो सही न आहे, जंहिंजे लाइ इहो पाणी तलीअ वारो जेको टांकनि जो पाणी इस्तेमालु कयूं था। बाक़ी ॿियो पाणी जेको आहे सो हिते वारो पाणी माल ई पीए थो, बाक़ी ॿियो माण्हुनि जे लाइ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।